नाज़रीन, मीरपुर माथेलो में शहीद जुल्फकार अली भुट्टो की 42वीं वरसी के मौके ते पीपी जे मकामी ऑफिस में कुरान ख़्वानी कई वई। अधिक तफ़सील लाइ ॾिसूं था ही रिपोर्ट। जी, मीरपुर माथेलो तालका पीपल्स पार्टी तरफा 42 वरसी शहीद जुल्फकार अली भुट्टो की मल्हाई वञे पई। अचो त अॻुवाणनि खां ऐं वरसी में मौजूद कारकुननि सां जियादनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त अॼु शहीद जुल्फकार अली भुट्टो की 42वीं सालगिरह मल्हाई वञे थी। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी के वर्कर्स उहदेदारनि जो इहो ई पार्टी के तरफा कारो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। असां पहिरें पिंडी में रखियल हुयो, उहो प्रोग्राम मुलतवी कयो वियो। कोरोना के करे गड़ी खुदा बख्श में भी न रखिजी सघियो। पार्टी के तरफा इहो हुकुम है, ज़िलनि के हेडक्वार्टरनि में तव्हां कारो ॾींहुं पंहिंजो मल्हायो। ज़िया आमिर के ख़िलाफ़ असां अॼु इहो एहतजाज कयूं था। अॼु जो ॾींहुं जेको आहे असांजो ॾुख जो ॾींहुं आहे ऐं इहो भुट्टे साहब के जेको आमरियन ज़िया जेको फांसी ॾिनी, इन ते असां सभु मज़ामत कयूं था, दिली दुख कयूं था। सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे अॼु 4 अप्रैल शहीद जुल्फकार अली भुट्टो जी वरसी मल्हाई पई वञे पीपल्स पार्टी ज़िले घोट की तरफ़ां एट मीरपुर माथेलो में, जंहिंमें सॼी संगत शिरकत करे इहा शइ अॼु साबित कई आहे त भुट्टोइज़म अॼु भी ज़िंदा आहे। अॼु असांजे अज़ीम चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 42वीं यौम शहादत आहे। शहीद जुल्फकार अली भुट्टो एक फ़र्द न हुयो। शहीद जुल्फकार अली भुट्टो एक फ़लसफ़ो, एक नज़रियो ऐं पीपल्स पार्टी के कायम थियण सां इन ग़रीब अवाम जी उम्मीदूं जागी पयूं त असांखे पंहिंजा राइट्स ऐं हक़ मिलंदा। आज 4 अप्रैल शहीद जुल्फकार अली भुट्टो की वरसी है। शहीद जुल्फकार अली भुट्टो एक नज़रियो है। शहीद जुल्फकार अली भुट्टो एक फ़लसफ़ो है। शहीद जुल्फकार अली भुट्टो हक़ है। शहीद जुल्फकार अली भुट्टो सच लाइ पंहिंजी जान ॾिनी। जीअं त अॼु असांजे बानी शहीद जुल्फकार अली भुट्टे जी वरसी आहे जेका असां मल्हायूं पिया। पूरे ज़िले खां असांजा ज़िले जा काइदीन, तालकनि जा सदूर, तालकनि जा जनरल सेक्रेटरीज़ ऐं यूसन जा सदूर, पूरे असांजे ज़िले जा उहदेदार आयल आहिनि, वर्कर भी आयल आहिनि। तव्हां पाण ॾिठो आहे। इंशाअल्लाह ताला भुट्टो अज़म हिकिड़ो तारीख़ जो नालो आहे। भुट्टो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे। भुट्टो मज़ाक न हुयो। भुट्टे पूरी दुनिया के पूरी आलम इस्लाम के उजागर करियो। भुट्टे साहब गरीब मानू के ज़बान ॾिनी। कौन कहता है कि मौत आई तो मैं मर जाऊंगा, मैं तो भुट्टो हूँ, गरीबों के दिल में उतर जाऊंगा। असी शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 42वीं वरसी हित घोटकी ज़िले के तरफा मल्हायूं पिया। असां ये वचन कयूं था तो जेसी ताईं असांजी जिंद में साह आहे, असांजे साह में साह आहे, शहीद जुल्फकार अली भुट्टो जे मिशन के अॻिते वधाईंदासीं। जीअं त अॼु भुट्टे साहब जी 42 सालगिरह है। अॼु असां हिते मीरपुर में गॾु थिया आहियूं ऐं कारे ॾींहं जे हिसाब सां मल्हायो अथसीं। सभु दोस्तनि जेको आहे ॻाल्हाए विया आहिनि। शहीद भुट्टो उहा शख़्सियत आहे जंहिं मुल्क के 73 जो आइन ॾिनो ऐं पाकिस्तान जे दिफ़ा जे लाइ एटम बम जो बुनियाद रखियो। असां ता क़यामत भुट्टो अज़म सां गॾु रहंदासीं। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर।